अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड जे बारे में तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों, सभई ॻोठ वारा रस कमाल खान जे ख़िलाफ़ वर्दश कंदा ऐं हू रस कमाल खान जे ख़िलाफ़ नारा हणंदा ऐं रस कमाल खान इन में ॾाढो ख़ुशि थींदो ऐं रस कमाल खान इन मोंटन में कामयाब थी वेंदो ऐं पोइ ओठो ऐं कमाल खान पाण में झगड़ो कंदा ऐं रबन ऐं ओठो हितां आज़ाद थी पोइ रस कमाल खान खे टांडा ॾींदा ऐं रबन पूरी ज़ोर लॻाईंदो त रस कमाल खान मोंटन में कामयाब न थिए, जीअं हू ग़रीबनि मथां ज़ुल्म न करे सघे ऐं रस कमाल खान खे सीट मिली चुको आहे ऐं रस हाकिम खान हाणे रस कमाल खान जो साथ ॾींदो ऐं मोहब ऐं गोहर पूरी कोशिशि कंदा ओठो ऐं रबन खे आज़ादु कराइण जो ऐं ही रबन ऐं ओठे खे आज़ादु कराए वठंदा। पोइ थींदो ज़हर ज़िंदगी में जहिड़ो पोइ ॾिसिजो मज़ो ऐं पोइ हू रस कमाल खान खे टांडा ॾींदा ऐं ओठो रस कमाल खान खे मारण जी पूरी प्लानिंग ठाहींदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।